कोन्हे को। असां जेका बि हिते गॾु थिया आहियूं ज़मीनदार। नाज़रीन, ठट्टो में सेकेंडरी उस्ताद पारां प्रमोशन न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील लाइ पेश आहे महबूब बुरैश जी रिपोर्ट। जीरादीन ठट्टे ज़िले जा सेकेंडरी उस्ताद प्रमोशन न मिलण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि ऐं अॼु उस्ताद दोस्त सथ पारां मकली प्रेस क्लब जे आॾो एहतजाजी कैंप क़ाइमु करे बुख हड़ताल शुरू कई वई आहे। तो उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उस्ताद सत दोस्त जा अॻवान असां वटि मौजूदु आहिनि। साईं ख़ैर मोहम्मद कवी साहब मौजूदु आहे। साईं, छा मामिलो आहे? तव्हां अॼु एहतजाज ते वेठा आहियो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सीनाटी लिस्टूं बि ठहियूं, उन ते प्रोग्रेस न थियण जा सबब कहिड़ा आहिनि? सर, बदकिस्मती सां साल पूरो थियो आहे असांखे ऐं वक़्तनि वक़्तनि असां इहो जेके से एहतियात मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते कंदा आया आहियूं। ॻाल्हि इहा आहे त GST जी जेकी प्रमोशन आहे उनखे हिते बिना के अहिड़े जहाज़ जे हिकिड़ो इल्तिवा जो शिकार बनायो वियो आहे ऐं असां उनजा जेके मुतालबा आहिनि जेके बिल्कुलु जाइज़ आहिनि, सफ़ा आसान आहिनि, जेके अॻु में हिकिड़े मिंट में थी सघनि था, उहे असीं चाहियूं था त हिकदमि थी वञनि ऐं असां जो एहतजाज इन्हनि बुनियादनि ते आहे ऐं असां उस्तादनि जी वारसी करण जे लाइ हिते वेठा आहियूं ऐं असां ठट्टे ज़िले जे उस्तादनि खे इनशाला लावारस कोन छॾींदासीं। जेके बि रुकावटूं आहिनि उहे जेसिताईं ख़तमु न आहिनि थियूं तेसिताईं असीं पंहिंजो एहतजाज जेको आहे सो कंटिन्यू रखंदासीं। साईं, मुंहिंजा इंतिहाई अफ़सोस आहे चवणो थो पए त असांजा जेके हुकुमरान आहिनि उहे AC वारे कमरे में वेही करे अहिड़ियूं पॉलिसियूं ठाहे छॾींदा आहिनि। हाणे 2014 में जेके माण्हू अपॉइंट थिया उन्हनि खे 2018 में पको कयो वियो, उहे 4 साल ज़ाया थी विया। वरी चवनि था त 2018 में तव्हां पका थिया आहियो त हाणे तव्हां अञा बि सीनाटी जे लाइ अञा तव्हां वेट कंदा। हाणे जॾहिं असां ठट्टे ज़िले में उस्ताद दोस्त सथ हीअ जेको अलामती बुख हड़ताल कई आहे, इहा ईअं न आहे जो राति चयोसीं अॼु वेही रहियासीं। मुख़्तलिफ़ टाइमनि ते असां हिननि खे चवंदा पिया अचूं त असांजो मसइलो जाइज़ आहे। हर सरकारी डिपार्टमेंट प्रमोशन ॾींदो आहे, जेका हुनजो मुरोज कानून हूंदो आहे, जेका सीनाटी लिस्ट हूंदी आहे, उन मुताबिक़ तव्हां उस्तादनि खे प्रोमोट आख़िर छो न पिया करियो? असांजो इहो मुतालबो आहे ठट्टे ज़िले जे JSTs खे फौरन HST बणायो वञे। जेके बि उस्तादनि जा जाइज़ मुतालबा आहिनि उन्हनि ते अॼु हिन एहतजाज में एजुकेशन मिनिस्टर नोटिस वठे, असांजा ज़िले जा अमलदार नोटिस वठनि, असांजा तंज़ीमुनि जा चङा मुड़ुस नोटिस वठनि त हीउ ठट्टे ज़िले जो उस्ताद आख़िर छो रोड ते आयो आहे, आख़िर कहिड़ी वजह आहे जो हिननि उस्तादनि खे बेऔर मददगार छॾियो वियो आहे? साईं, ठट्टे ज़िले जे जेके दोस्त उस्ताद उन्हनि जो ज़ाहिर आहे कंहिंखे हरूभरू एहतजाज करण जो शौक़ु न आहे। हर कंहिंखे रोड ते दाऊं करण जो शौक़ु न आहे। जाइज़ मसइलो हूंदो तॾहिं माण्हू को अचे थो रोड ते अचे थो दाऊं करे थो। पर हूअं सरकार जेका आहे हर मामिलो सियासी ऐं हुकूमती जेका पॉलिटिक्स आहे उनजे नज़र थी वियो आहे। को बि मामिलो जीअं थियणु खपे, उसूलनि थियणु खपे, तरीक़ेकार मूजिबि थियणु खपे, उहो उहे नथो थिए। सियासी हुकूमती सियासत जेका आहे, ॿी सियासत न, हिकिड़ी सियासत जा इलाही नमूना आहिनि, पर हुकूमती सियासत जे नज़र थी वियो आहे। हीउ मामिलो उस्तादनि जो बि ब्यूरोक्रेसी, जीअं उस्तादनि पंहिंजे ॻाल्हि ॿोल में चयो त ब्यूरोक्रेसी जे नज़र थी वियो आहे ऐं उन में सियासी मुदाख़लत ज़रूरु हूंदी। जेकॾहिं सेक्रेटरी या एजुकेशन मिनिस्टर इनखे इंसाफ़ जे नज़र सां ॾिसे ऐं जाइज़ सम्झे छो। नाज़रीन, फुलजी स्टेशन में टाउन